नाज़रीन प्रोग्राम व्यूज़ टाइम में भलीकार आवां जो मेज़बान जुनेद अंसारी। नाज़रीन गुज़िरियल ॾींहुं क़ौमी सलामती कमेटी जो अहम इजलास थियो, पर इजलास में वज़ीर आज़म साहब न आयो। शहबाज शरीफ़ साहब जी क़यादत में नून लीग जे वफ़द आर्मी चीफ सां अकेले में मुलाक़ात कई ऐं वज़ीर आज़म न अचण बाबति अॼु फवाद चौधरी साहब चयो आहे त अलॻि सां शहबाज शरीफ़ हिकिड़ो पैगाम मोकिलियो हो त जेकॾहिं वज़ीर आज़म इजलास में आयो त मां न ईंदुसि। उनखे नून लीग रद्द कयो आहे। हाणे इहो त थियो हिकिड़ो पॉलिटिकल पासो। बहरहाल क़ौमी सलामती कमेटी इजलास में कल्ह तय कयो वियो त असां अमेरिका या चीन जे कैंप में न आहियूं, हिन भेरे अॾा न ॾिबा। फ़ौजी क़यादत वाज़े पैगाम ॾिनो ऐं आर्मी चीफ जो वाज़े बयानु आहे त असां अॾा न ॾींदासीं। लाइन लेंथ हिन मां फॉरेन पॉलिसी जी क्लियर थी चुकी आहे। ऐं जेको ज़रियनि जे हवाले सां ॻाल्हि ॿोल साम्हूं आई आहे त इजलास में अफ़गानिस्तान जे मामले ते ॻाल्हायो वियो, जॾहिं त कश्मीर ऐं अंदरूनी सिक्योरिटी सूरत हाल जे मामले ते का बि ॻाल्हि ॿोल न थी। इन ई मामले ते ॻाल्हाइण लाइ हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे डॉक्टर अयूब शेख साहब, इनाम भट्टी साहब, इज़हार सुमरे साहब ऐं अमर सिंधु साहिबा। सभ खां पहिरियां हलूं था डॉक्टर अयूब शेख साहब। डॉक्टर अयूब शेख साहब, कल्ह जेको क़ौमी सलामती कमेटी क़ौमी सलामतीअ बाबति पार्लियामेंट जी कमेटी जो इजलास थियो, उनखां पोइ जेका लाइन और लेंथ वाज़े कई वई आहे फॉरेन पॉलिसी जे हवाले सां, उनखे अव्हां के पिया ॾिसो? वॾी महिरबानी। हिकिड़ी ॻाल्हि त ॿ ॻाल्हियूं अहम आहिनि कल्ह के इजलास में। हिकिड़ो त जमहूरियत जो जेको वॾे में वॾो सरबराह आहे अॼोकी पाकिस्तान जो, उहो हुते मौजूदु ई कोन हो ऐं चीफ एग्ज़ीक्यूटिव या वज़ीर आज़म या वॾे ईवान जो चूंडियल जेको नुमाइंदो आहे वफ़ाक़ जो, उहो त गैर हाज़िर हो ऐं शहबाज शरीफ़ नियापो बि करे, फवाद चौधरी उनजी वज़ाहत बि ॾिए त बि इहो हिकिड़ो इन कल्ह की कॉन्फ्रेंस में मीटिंग में वॾे में वॾो झोल आहे। अवां ॾिठो त कल्ह ई तव्हां कॉन्फ्रेंस खां अवल इहो ॿ ॻाल्हियूं ॿुधियूं। हिकिड़ी ॻाल्हि इहा ॿुधी त इहा जेका क़ौमी सलामती जी कमेटी आहे, पार्लियामेंटी कमेटी, जंहिंजो सरबराह बिलावल भुट्टो आहे, जंहिं चयो त असां समूरियूं जेके असांजे मुल्क जूं एजेंसियूं आहिनि, लॉ एनफोर्समेंट जा लाॻापियल इदारा आहिनि, उन्हनि सभिनी खां असां ब्रीफिंग वठणु चाहियूं था त पाकिस्तान ऐं ख़ारजा मसइला किथे पहुता। उन सिलसिले में हीअ हिकिड़ी इम्पॉर्टेंट मीटिंग हुई। आउं सम्झां थो त जीअं ISI जो सरबराह वज़ीर आज़म जे मातहत हुजे थो या पाकिस्तान जी फ़ौज जो सरबराह पाकिस्तान जी हुकूमत ऐं काबीना जे मातहत हुजे थो, इहे इजलास थियण जी त घुर्ज ई न पवे ऐं इहे लाॻापियल इदारा बर वक़्तु इहे समूरियूं ब्रीफिंग्स ॾींदा रहनि त जीअं कंहिं बि स्पेशल मौक़े जी ज़रूरत ई न पए। हाथों इहो स्पेशल मौक़ो बणाए इमरान ख़ान खे उते न आणे या न आणाए या उनखे गैरहाज़िर करे या उनजी तबियत पटांदड़ उनजी गैरहाज़िरी, उन इहा ॻाल्हि महसूसु कराई त हुनजे लाइ ई क़ौमी सलामती जी कमेटी, उनजा लाॻापियल इदारा, उनजा लाॻापियल सरबराह, उहे पाण में कहिड़ियूं बि ॻाल्हियूं कनि था सानूकी। सो सानूकी सरबराह जेको पाकिस्तान जो, उनखे इन क़िस्म जो रवैयो हिकु त न रखणु खपे। ॿी हिकिड़ी ॻाल्हि हीअ आहे त तव्हां मोबाइल फ़ोन वरिता समूरनि माण्हुनि खां जेके शरीक हुआ, उहे समूरा माण्हू ॿाहिरि अचे मूंखे जेका बि ॻाल्हि ॿुधाइनि, उनजो छा थींदो? हिकिड़ी ॻाल्हि असां वटि असल में इन क़िस्म जो रवाज पियो ई कोन्हे ऐं अख़लाक़ी तौर ते असां अहिड़ा आहियूं ई कोन। डॉक्टर साहब, बिल्कुलु अव्हांजो हिकिड़ो एस्पेक्ट आहे तव्हांजो जेको माना पॉलिटिकल एस्पेक्ट खे तव्हां काफ़ी बयानु कयो, पर जेको मुंहिंजो बुनियादी सुवालु आहे अफ़गानिस्तान जे मामले ते जेको असां हींअर गॾियल तौरु जेको स्टैंड वरितो वियो आहे, उन फ़ैसिले खे अव्हां खे पिया ॾिसो? ऐं आउं त चवां त ॿ ॻाल्हियूं ही करणु न ॾियनि हा न सरकार वारा। हिकिड़ी शेख रशीद जो बयानु ॾियणु न ॾियनि हा, जंहिं चयो त हिन ब्रीफिंग खां पोइ समूरियूं सियासी क़ुवतूं जेके आहिनि उहे इमरान ख़ान खे हलणु ॾींदियूं ऐं उन्हनि जे चए में अची वेंदियूं ऐं सॼी ॻाल्हि सिधी थी वेंदी। हिकिड़ो त इहो अंदरूनी मामले जो बयानु शेख रशीद को न ॼाणाइनि। नंबर ॿी ॻाल्हि आहे, हीउ जेको अफ़गानिस्तान जो मामिलो आहे, इहो हाणे लाॻापियल आहे सऊं सिधो चीन वर्सिस अमेरिका या चीन वर्सिस इंडिया, चीन वर्सिस IMF। इन हवाले सां मां सम्झां थो त अॾा न ॾियणु, अफ़गानिस्तान जे अमन खे पाकिस्तान जे अमन सां लाॻापियल करार ॾियणु ऐं हिक ॿिए जे मुल्कनि जी मदद करणु ऐं को बि त अफ़गान पनाहगीर पाकिस्तान जे सरहदुनि में न अचणु ॾियण जी ख़ातिरी, इहे वॾा कम आहिनि
ऐं इन में इहो पाकिस्तान जेको जनरल ज़ियाउल कारी पाकिस्तान हो उन खां यकसर उबतड़ आहे ऐं मुख़्तलिफ़ आहे। जेकॾहिं उन ते अमल थी थो वञे त पाकिस्तान जो इलाही फ़ाइदो थी वेंदो। जी जी डॉक्टर अयूब शेख साहब, इज़हार सुमरो साहब, ॿ सवाल आहिनि। हिकिड़ो जेको डॉक्टर अयूब शेख साहब पॉलिटिकल ॻाल्हि कई आहे त अंदरि जेको छा पियो वहे वापरे, ऐं जेको असां ताईं ख़बरूं पहुतियूं आहिनि उहो इहे आहिनि त वज़ीर आज़म साहब जो ख़्यालु हो त जेकॾहिं मां वञा हा ऐं त उन में अपोज़िशन लीडर जेके शरीक न थियनि हा, ख़ासि तौर ते बिलावल भुट्टो ज़रदारी, शहबाज शरीफ़, ऐं मामिलो वधीक सियासी थी वञे हा। पर डॉक्टर साहब जो चवणु आहे त शेख रशीद खां जेको हुननि बयानु ॾियारायो आहे उन बयानु न ॾियारणु घुरिजे हा, छाजे करे उहो मामिलो ऑलरेडी पॉलिटिकल थी वियो आहे। हिकिड़ो पासो इहो आहे। ॿियो अफ़गानिस्तान जे पर्सपेक्टिव में जेको फ़ैसिलो थियो आहे, अॾा न ॾिबा अमेरिका या चीन जे कैंप में न आहियूं ऐं इहो डिसाइडिड आहे, इन फ़ैसिले खे अव्हां खे पिया ॾिसो? इज़हार सुमरो साहब, इज़हार साहब तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो? इज़हार साहब तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो? जी जी मुंहिंजो सुवालु अव्हां ॿुधियो? जी जी मां ॻाल्हि कंटिन्यू कयां थो त ही जेके जुज़वी ॻाल्हियूं आहिनि बशमूल इमरान ख़ान जे न हुजण समेत, छा ही जेके बि मामला आहिनि इहे जुज़वी आहिनि। बुनियादी ॻाल्हि जेका हिन में थी आहे न, मां सम्झां थो त उहा हिकिड़ी पॉज़िटिव ॻाल्हि आहे त हेॾो वॾो सीरियस मामिलो आहे। अॼु उहा बगराम एयरपोर्ट जेका आहे, जेका तारीख़ में अफ़गानिस्तान जे तारीख़ में इंतिहाई अहमियत वारी आहे, या बगराम एयरपोर्ट जेका अमेरिकन्स 50 जे ॾहाके में ठाही हुई, उन खां पोइ रूसिन सभ खां पहिरीं जॾहिं काबुल ते कंट्रोल कयो त एयरपोर्ट ते कब्ज़ो कयो, उनखे अञा वधायो, ऐं उन खां पोइ जॾहिं वरी तालिबान इस्लामिक फोर्सिस जेकॾहिं आयूं उन्हनि बि हिन ते कंट्रोल कयो। सिंबॉलिकली काबुल फतह करण लाइ बगराम एयरपोर्ट ते तव्हांखे कंट्रोल करणो पवंदो आहे। अॼु उहो ख़ाली थी आहे ऐं अफ़गान फोर्सिस जे हवाले थी वई आहे। बगराम एयरबेस खे 20 सालनि खां पोइ अमेरिका अॼु ख़ाली करे चुकियो, वॾे वॾी सिंबॉलिक स्टोरी आहे। तमामु अहम ॻाल्हि आहे हिन ख़िते जे लाइ। हाणे हिन पर्सपेक्टिव में जेका सुठी ॻाल्हि आहे त मुल्क जी सिविल ऐं फ़ौजी क़यादत ऐं समूरा इदारनि जा हसास इदारनि जा सरबराह सभु हिकिड़ी जाइ ते वेहनि था। इहा ख़ुदि हिकिड़ी डेवलपमेंट आहे पहिरीं ॻाल्हि। छाकाणि त ही जेका एक्सपेक्टेड रिपोर्ट्स अचनि पियूं त एक्सपेक्टेड आहे त जेकॾहिं हुते इन फाइटिंग थिए थी या घरू वेड़ थिए थी त 5-6 लख माण्हू पॉसिबल आहिनि त हेॾां अचनि। ऐं पाकिस्तान जा जीअं उन्हनि एम्बेसडर साहब ॻाल्हि कई त एग्रीमेंट्स आहिनि त तव्हां रोके बि न सघंदव उन्हनि खे। ईरान खे बि लोड खणणो पवंदो, पाकिस्तान खे बि खणणो पवंदो। अहिड़े पर्सपेक्टिव में हिकिड़ो त हिकिड़ी ख़ुशांद ॻाल्हि थी आहे, ॻाल्हि ॿोल थी आहे, गुफ़्तगू थी आहे, इन कैमरा ई सही पर ब्रीफिंग थी आहे अहम माण्हुनि खे जेके फ़ैसिला साज़ आहिनि। इन में वरी सिंबॉलिकली ॿी अहमियत वारी ॻाल्हि कहिड़ी आहे, छो त पाण वटि आमतौर रिवायत आहे त हर ॻाल्हि में कीड़ा कढजनि नुक़्ता कढजनि। फ़िलहाल पाण पहिरीं हिन जा पॉज़िटिव पासा ॾिसूं था। ॿियो सुठो पासो इहो आहे त CMs खे घुरायूं चेरी सूबनि जे हुकूमतुनि जे सरबराहनि खे घुराइण बि इंतिहाई हिकिड़ी अलामती तौरु अहम ॻाल्हि आहे। हाणे हिन में तव्हां इमरान ख़ान वारी ॻाल्हि जेका पहिरीं करियो था, इमरान ख़ान साहब जेकॾहिं पाण खे हिन सॼे गुफ़्तगू खां, हिन डायलॉग खां, हिन इंट्रेक्शन खां ॿाहिरि थो रखे त इहो हुनजो पंहिंजो फ़ैसिलो आहे। ऐं पोइ तारीख़ में इहो ॾिसबो आहे त जॾहिं एॾनि वॾनि अहम फ़ैसिलनि में माण्हू गैर हाज़िर हूंदा आहिनि त पोइ अमली तौरु मुस्तक़िल गैर हाज़िर थी वेंदा आहिनि ऐं उन्हनि जी तारीख़ में उहा अहमियत न रहंदी आहे। तारीख़ में ईअं बि थियो त जनरल ज़िया हुकूमत में हो, सभु कुझु हुनजे कंट्रोल में हो, पर जनेवा जेको अकार्ड थियो उहो मोहम्मद ख़ान जुने जो करे आयो ऐं उते उहो ॿी पॉलिसी ॾेई आयो, हिकिड़ी गवर्नमेंट जी पॉलिसी ॾेई आयो। त तारीख़ में शयूं ईअं बि थींदियूं आहिनि। सो आउं सम्झां थो त हीउ जेको सॼो मामिलो आहे हिन में हिकिड़ो त इहा पॉज़िटिव डेवलपमेंट आहे। हाणे अचूं था हुनजे कंटेंट ते त इहा बिल्कुलु डॉक्टर साहब सही ॻाल्हि कई आहे। जे इन कैमरा आहे, माण्हुनि जूं कैमराऊं वठी छॾियूं त शेख रशीद खे कहिड़ी ज़रूरत हुई त उहो वेही सियासी बयानु जारी करे। हिकिड़ी त इहा नामुनासिब ॻाल्हि आहे। ऐं कमिटमेंट अॼु CM सिंध खां सवाल थियो मीडिया में त हुन वाज़े तौर ते चयो त जेको तव्हां TV ते ॿुधो आहे उहो हूंदो, पर असां कमिटेड आहियूं, अंदरि ओथ आहियूं, त असां नथा ॿुधाए सघूं मीटिंग में छा। ऐं ॿियो हिकिड़ी सुठी ॻाल्हि हिन में वरी इहा थी। जी इज़हार साहब, इज़हार सुमरो साहब तव्हां मूंखे ॿुधी रहियो? जी जी कंटिन्यू कयो साईं। हिते मामला एॾा संजीदा नोयत जा हूंदा आहिनि, पर उन्हनि ते रविश उहा हूंदी आहे जेका इमरान ख़ान जी रविश आहे। इमरान ख़ान बिल्कुलु ग़लति बयानी थो करे त शहबाज शरीफ़ हुनखे चयो। ठीकु उन वक़्तु जॾहिं TV ते रिपोर्ट थी रहियो त इजलास थी रहियो आहे, इमरान ख़ान हिकिड़े तमामु वॾे प्रोग्राम खे ख़िताब करे रहियो हो ऐं उहो सॼे मुल्क मां हारियुनि खे जेके उन्हनि घुरायो हो उन तक़रीब, इहा तक़रीब तव्हांजे ख़्याल में अचानक थी हूंदी
सॼे मुल्क मां हज़ारे माण्हू जेके आया हूंदा, हे प्री प्लान हूंदी न सॼी शइ, ऐं हूअ मीटिंग जेका उहा बि प्री प्लान हुई थी, ऑफ कोर्स पहिरीं खां इंफॉर्म कयो हूंदो, तॾहिं त चाइनीज़ सूबनि जा CMs बि पहुता। सो हाणे अचूं था पाण कंटेंट ते। हिन में जेके 3 बुनियादी ॻाल्हियूं आहिनि मूंखे जेके नज़र आयूं, मां चाहींदुसि त हिन ते फर्दर बि दोस्त बि ॻाल्हाइनि। हिकिड़ो त इहो वाज़े कयो वियो त अमेरिका सां भले यूनिपोलर हुजे, पर असां अमली तौर पाकिस्तान, मां सम्झां थो त हिन ख़िते जो पहिरियों मुल्क आहे जे अमली तौर ते चीन खे हिकिड़ी ॿी वॾी आलमी क़ुवत तौरु तस्लीम करण जो ऐलान कयो आहे, ऐं चयो आहे त जेकॾहिं अमेरिका सां असांखे लाॻापा रखणा आहिनि त ओतिरा ई लाॻापा असांखे चीन सां रखणा आहिनि, ऐं उन जे हवाले सां क्लियर ॻाल्हि कई अथनि। ॿियो जेको ख़दशो ॾेखारियो वियो आहे, उहो ॾेखारियो वियो आहे त अफ़गानिस्तान जी सूरत जे पर्सपेक्टिव में मुल्क जे अंदरि हालतूं ख़राब कयूं वेंदियूं, कुझु इन क़िस्म जा वाक़िया कया वेंदा जंहिंजो इशारो कयो अथनि लाहौर खां। ॿियो हिकिड़ो एस्पेक्ट जेको गुफ़्तगू में आयो आहे उहो आहे ख़ासि तौर ते ॿाहिरियूं क़ुवतूं अफ़गानिस्तान में बि मौजूदु आहिनि, उहे हालतूं हिते ख़राब करण जे लाइ के हरकतूं करे सघनि थियूं। जी ॿियो जेको हिन में नुक़्तो आहे उहो ख़ुदि अफ़गानिस्तान जे बारे में आहे, ऐं उन में वाज़े ॻाल्हि इहा कई वई आहे त असां अणधुरिया रहंदासीं, पर इहा जेका ॻाल्हि आहे इन जी अञा वज़ाहत जी ज़रूरत आहे। माण्हुनि खे अञा ॻाल्हि इहा सम्झ में नथी अचे त अफ़गानिस्तान जी सूरत हाल में अणधुरियो रहण जो छा मतिलबु आहे, जी या इजाज़त बिल्कुलु कंहिंजी बि साइड न वठणु। जी तव्हांजो अहम नुक़्तो आहे अणधुरियो रहण जो छा मतिलबु आहे। इनाम भट्टी साहब, तव्हां छा पिया सम्झो? हिकिड़ो त पॉलिटिकल एस्पेक्ट आहे, उन ते डिस्कस करे सघिजे थो, उन ते इनाम एज़ाज़ सुमरी साहब ॻाल्हायो, डॉक्टर अयूब शेख साहब ॻाल्हायो, पर हिकिड़ो ॿियो अहम जेको हिकिड़ो डिसीशन जेको वरितो वियो आहे त अॾा न ॾिबा, ऐं जेको ज़रियनि जे हवाले सां ॻाल्हियूं अचनि पियूं त असां अफ़गानिस्तान में मुस्तक़िल अमन चाहियूं था, ऐं अमन खां उते जेका बि हुकूमत ईंदी उन सां वर्किंग रिलेशन चाहियूं था, ऐं तव्हां इन सॼे डिसीशन खे पिया ॾिसो ऐं उन डिसीशन जो इम्पैक्ट कहिड़ो थींदो फ्यूचर में, ख़ासि तौर ते अमेरिका ऐं चीन जे पर्सपेक्टिव में जेको वाज़े तौरु बयानु आयो आहे साम्हूं त असां कंहिं हिक जे धुर नथा थी सघूं। ऐं इन खे शुरू ई इन सां कंदुसि त कल्ह जो ॾींहुं जेको हुयो उहो हिकिड़ो इतफ़ाक़ी तौर ते अहिड़ो हो जो चाइना जी कम्युनिस्ट पार्टी जो 100 साला जशन जो ॾींहुं हुयो, ऐं पाकिस्तान जे अंदरि इन कैमरा ब्रीफिंग पे हली, ऐं जंहिंमें इहो तस्लीम कयो वियो त दुनिया में हींअर 2 जेके ताक़तूं आहिनि, असांखे ॿिन्ही सां गॾु कीअं हलणो आहे, उन जे लाइ हुननि रोड मैप तय करण जे लाइ अॻिते जी रिथाबंदी कई आहे। उन चाइना जे अंदरि उन्हनि जे शी जिनपिंग जेको आहे चयो आहे त मज़बूत क़ौमुनि खे मज़बूत फ़ौज जी ज़रूरत हूंदी आहे, ऐं पहिरियों दफ़ो चाइना ओपनली सम्झो त दुनिया खे इहो मैसेज ॾिनो आहे त ईंदड़ वक़्त में चाइना दुनिया जे अंदरि मज़बूत फ़ौजी ताक़त तौर ते अॻिते वधंदो, जेको माज़ी खां वठी। सर इन में थोरो मां पंहिंजी वधाइण चाहियां थो तव्हांजी इन ई ॻाल्हि खे, छाकाणि त तव्हां अहम नुक़्ते ॾे खणी आहियो। सदर शी जिनपिंग कल्ह जेको ख़िताबु कयो उन में त सिधी वार्निंग ॾिनी वेस्ट खे त असांखे हाणे तव्हां धमकाए नथा सघो। चाइना जी जेका पॉलिसी हिन वक़्त ताईं हली आहे उहो 4 C's ते हली आहे, त माना काम ऐं कूल रहणो आहे, ऐं मामलनि खे एग्रेशन ॾांहुं वठी वञिणो, ऐं दुनिया जा काफ़ी मुबसर इन ते तजियो करे रहिया आहिनि। कल्ह की सदर शी जिनपिंग जो हिकु एग्रेसिव टोन ते फस्ट टाइम माना वर्ल्ड स्टेज ते चीन जे सदर पंहिंजो पाण खे हिकु सुपर पावर जी हैसियत में पेश कयो गुज़िरियल ॾींहुं। ठीकु आहे, त हाणे अहिड़ी सूरत हाल में पाकिस्तान खे कहिड़ो फ़ैसिलो करणु खपे? हिकिड़े तरफ़ तां पाकिस्तान ऐलान करे चुको आहे त चाइना सां हुनजा तमामु मज़बूत रिश्ता आहिनि, न रुॻो रिश्ता आहिनि, पर उन्हनि खीर बि कुझु हासिलु करे वरितो आहे, जेको उन्हनि पीतो आहे, हाणे उहो उन्हनि खे उनजो कुझु कर्ज़ बि अदा करिणो पवंदो। तंहिंजे करे डायरेक्ट हींअर पाकिस्तान इन कैपेसिटी में ई नथो रही सघे जो अमेरिका सां सिधो सौ ऐलानिया बीह रहे, ऐं इन जे ई करे हुननि सौ सिधो इहो चयो आहे त असीं अमेरिका जे इन ख़्वाहिश ते त हिकिड़े मुल्क खां सवाइ बाक़ी उन्हनि सां दुनिया सां तालुकात रखूं, ईअं नथो थी सघे। आउं सम्झां थो पहिरीं त इमरान ख़ान वारो उते वञणु या न वञणु एॾो इम्पॉर्टेंट कोन्हे, छाकाणि जनरल फैज़ हमीद जेका ब्रीफिंग ॾिनी आहे उन खां हिकिड़ो ॾींहुं अॻु में पार्लियामेंट में जॾहिं इमरान ख़ान ॻाल्हाए थो, ॿिन्ही जे तक़रीबन जेको बि नुक़्ते नज़र आहे या जेका पॉलिसी आहे उहा जॾहिं हिकु जहिड़ी आहे त उन सां को बि फ़र्क़ु कोन थो पए, पर इहा अञा जहिड़ो वधीक मज़बूत थी लॻे ॻाल्हि त जनरल फैज़ हमीद जेका मुल्क जी इन कैमरा ब्रीफिंग में सूरत हाल ॿुधाईंदे रस्तो अख़्तियार करण जे लाइ जेका लाइन ड्रा करे थो, उहा ऑलरेडी सिविलियन जेका गवर्नमेंट आहे उहा बि उनखे ई क़बूल करे थी। ऐं इहो आऊं हिकिड़े जेकॾहिं हिनखे इन लिहाज़ खां ॾिसिजे त न्यूट्रल रहणु अफ़गानिस्तान में ऐं उते कंहिं बि तरफ़ जो धुर न थियणु, पोइ भले तालिबान हुजनि या अशरफ गनी हुकूमत हुजे, उन में पाण खे अलॻि रखणु पाकिस्तान लाइ ख़ुदि इहो बहितरु रहंदो। ऐं आउं सम्झां थो त हुननि फ्यूचर जी स्ट्रेटजी इन ते ई रखी आहे त अफ़गानिस्तान जे अंदरि जेका कुझु तब्दीली अचे थी उन्हनि सां हुननि जो न की अचे न वञे,
ऐं उन में ई जेकॾहिं सम्झजे त सुभाणे अमेरिका जा मुफ़ादात के ॿिया आहिनि ऐं अफ़गानिस्तान जे अंदरि हू कहिड़ी हुकूमत चाहिनि था। जीअं तव्हां अॼु ॾिठो त बलग्राम एयरबेस जॾहिं ख़ाली थो थिए ऐं जॾहिं सॼे अफ़गानिस्तान में तेज़ी सां तालिबान जूं कारवायूं शुरू थी वियूं आहिनि ऐं उहे अॻिते वधंदा पिया अचनि, त अहिड़ी सूरत हाल में लॻे ईअं थो त को ॾींहुं ईंदो जंहिं ॾींहुं ऐलान थी वेंदो त बलग्राम ते कंहिं कब्ज़ो करे वरितो आहे ऐं उन खां पोइ जेका सूरत हाल हूंदी उहा कहिड़ी हूंदी। त अहिड़ियुनि हालतुनि में बि पाकिस्तान जो अफ़गानिस्तान जे मामले ते विचथरो रहण वारो मौक़ुफ़ बहितर आहे, पर इन शइ ते क़ाइमु रहणु, छाकाणि त अॻिते हली करे ऐन मुमकिन आहे त को ॿियो प्रेशर डेवलप थिए या पॉलिसी में यू टर्न अचे, उहो ॾाढो ख़तरनाक थी वेंदो। त इन करे हींअर ताईं अॾनि न ॾियण जो फ़ैसिलो, अफ़गानिस्तान जे अंदरि जेका बि तब्दीली अचे थी उन में न्यूट्रल रहण जो फ़ैसिलो, ऐं उन खां पोइ पंहिंजी फॉरेन पॉलिसी जे अंदरि दुनिया जे ॿिन्ही ताक़तुनि सां गॾिजी हलण वारो फ़ैसिलो मुल्की मुफ़ादनि वटां आहे। पर उहो वाक़ई ईअं हुजे, ओपन हुजे, जीअं माज़ी में जेको पाकिस्तान ते इल्ज़ाम ईंदो रहियो आहे त उहे ॿिटी पॉलिसी हलंदा आहिनि, अंदरों हिकिड़ी ऐं ॿाहिरों ॿी, उहा न हुजणु खपे। जॾहिं खुलियल हूंदो त दुनिया सॼी जो हक़ु आहे। दुनिया जा जेके बि मुल्क आहिनि उहे ईअं ई खुलियल तरीक़े सां दुनिया जे सभिनी क़ुवतुनि सां हलंदा आहिनि। यूरोप जे अंदरि छा उहे मुल्क न आहिनि जेके हिक ई वक़्तु रशिया सां ई पंहिंजा बहितरीन तालुकात रखनि था, उते ई साॻे ई वक़्तु जेको आहे सो चाइना ऐं अमेरिका सां बि बहितरीन तालुकात रखनि था, उते ई फ्रांस कंहिं वक़्त में ईरान सां बि बहितर तालुकात रखे थो, त उते ई उन ई वक़्त ते सऊदी सां बि बहितर तालुकात रखे थो। त हिकिड़े बहितर फॉरेन पॉलिसी जे हिसाब सां तव्हांखे सिर्फ़ु ॾिसणु इहो घुरिजे त मुल्की मुफ़ाद कहिड़ा आहिनि। उन्हनि मुल्की मुफ़ादनि तहत जेकॾहिं ईअं हलंदव त उहो बहितर ई थींदो। पर जेकॾहिं परायनि मुफ़ादनि में, हा, जेकॾहिं पाकिस्तान इन सिर्फ़ु ॿाहिरें मौक़ुफ़ खे रखी ऐं चाइना जे मुफ़ादनि में जेकॾहिं इस्तेमालु थींदो त तॾहिं बि धकु खाईंदो, ऐं जेकॾहिं वरी अॻिते यू टर्न वठी अमरीकी मुफ़ादनि ते का शइ कंदो त तॾहिं बि धकु खाईंदो। त नज़र में इहो रखणु खपे त पाकिस्तानी मुफ़ाद कहिड़ा आहिनि, उन में जेके बि कमियूं पेशियूं अॻे माज़ी में रहियूं उहे ॿीहर न थियणु खपनि। ऐं बिलख़ुसूस उन खां पोइ इहो थिए त जेकॾहिं अफ़गानिस्तान जे अंदरि का अहिड़ी सूरत हाल पैदा थिए थी जंहिंमें रिफ्यूजीज़ ईंदा, त उन्हनि रिफ्यूजीज़ खे आलमी चार्टर जे सिग्नेटरी हुअण जे नाते भले जेकॾहिं तव्हां पनाह गाहूं ॾियो था, पर उहे पनाह गाहूं उन बॉर्डर खां 1 किलोमीटर बि अॻिते न वधणु खपनि। उहे पनाह गाहूं उन्हनि इंटरनेशनल रिफ्यूजीज़ जे मदद सां हलणु खपनि। जेकॾहिं का अहिड़ी सूरत हाल थिए थी, उन में क़तईन तौर ते इहा उन को गुंजाइश न हुजणु खपे त इंसानी हमदर्दी, इस्लामी भाईचारो ऐं कंहिं ॿिए सबब जे करे माज़ी में जीअं असां वटि सऊदी ऐं ॿियनि जे इन्वॉल्वमेंट जे करे उन्हनि जी पखेड़ सॼे पाकिस्तान ताईं थींदी रही, उहा हींअर न थियणु खपे। ऐं सम्झां थो त पाकिस्तान हिन माज़ी मां सिखियो हूंदो ऐं हाणे मूंखे लॻे थो त कंहिं क़दुरु सही डायरेक्शन में वञण जे लाइ रस्ता पंहिंजा तय कनि पिया। जी तव्हांखे लॻे थो त सही डायरेक्शन में वञण लाइ रस्ता तय कनि पिया, ऐं तव्हांजो ख़्यालु आहे त न्यूट्रलिटी हर सूरत में मेंटेन रहणु खपे ऐं पाकिस्तान ऐं मफ़ादनि जे तहत ई न्यूट्रलिटी मेंटेन रहणु खपे। अमर सिंधु साहिबा, गुज़िरियल ॾींहुं जो क़ौमी सलामती कमेटी जो इजलास थियो आहे, उन खां पोइ आर्मी चीफ साहब जो वाज़े स्टेटमेंट आई आहे DG ISPR जी तरफ़ां त अमरीका को अॾे नहीं देंगे, अमरीका खे एॾा न ॾींदासीं ऐं अफ़गान अमल में पाकिस्तान न्यूट्रल रहंदो। ऐं उन खां अलावा असां कंहिंजी कैंप में न आहियूं, अमरीका या चीन कंहिंजी कैंप में न आहियूं। इहो आहे उन जेको आउटकम थियो आहे उन क़ौमी सलामती कमेटी जे इजलास मां। हिकिड़ो इहो एस्पेक्ट आहे। ॿियो हिकिड़ो पॉलिटिकल एस्पेक्ट आहे। वज़ीर आज़म न आयो। हाणे वज़ीर आज़म न अचण खे फवाद चौधरी साहब चए थो शहबाज शरीफ़ जो पैगाम मिलियो, जेकॾहिं वज़ीर आज़म ईंदो त उहो इजलास में न ईंदो। अंदरूनी कहाणी हिकिड़ी आहे साम्हूं आई त वज़ीर आज़म साहब जो चवणो त मां न पियो चाहियां त सियासी तौरु हीउ इजलास सियासत जो शिकार थी वञे। योर कमेंट अमर साहिब, तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो? अमर सिंधु साहिब, तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो? हिकु भेरो ॿीहर अमर सिंधु साहिब सां राब्तो करण जी कोशिशि कयूं था, हुन खां इन ई सवाल ते तर्जुमो वठंदा हलूं था। इन ई मामले ते वधीक ॻाल्हि ॿोल करण लाइ डॉक्टर अयूब शेख साहब ॾे। डॉक्टर साहब, हाणे जेको न्यूट्रलिटी लफ़्ज़ आहे, लफ़्ज़ न्यूट्रल इस्तेमालु कयो आहे ॿिनि एस्पेक्ट्स में, इनखे थोरो हिस्टोरिकल पर्सपेक्टिव में खोली असांखे सम्झाइजो। ऐं अॼु जी जेको हक़ीक़तूं जेके आहिनि, जंहिंखे पाकिस्तान पंहिंजे मुल्की मफ़ादनि जे तहत जेकॾहिं उनखे तय करे त न्यूट्रलिटी हिकिड़ो अफ़गान हुकूमत साज़ी जे मरहले में, ॿियो अमेरिका ऐं चीन जे कैंपेन में न्यूट्रलिटी असां कीअं मेंटेन करे सघंदासीं? न्यूट्रल का बि शइ न हूंदी आहे ऐं कंहिं न कंहिं जो पासो वठिणो पवंदो। पाकिस्तान में हींअर अफ़गानिस्तान जी सिचुएशन में हीअं थियो आहे त तव्हां तालिबान जे पासे आहियो या अफ़गान गवर्नमेंट जे पासे आहियो। पोइ चयो असां हाणे दुनिया जो ॿिन्ही जे पासे न आहियूं।
हाणे उनजी नई फार्मूला ये रखी अथऊं, अवां झेड़े जे पासे आहियो या अमुन जे पासे आहियो। हाणे तव्हां चओ भला त अमुन जे पासे बि न आहियूं, झेड़े जे पासे बि न आहियूं। अणधुरी हिन दुनिया में का बि शइ न थींदी आहे। हिकिड़ी ॻाल्हि ॿी ॻाल्हि इहा त हिकिड़ी शइ ॿिए ते दारोमदार थी रखे, ऐं उन दारोमदार रखण जे करे पाकिस्तान खे कलोकी कॉन्फ्रेंस जे नतीजे में, उन खां अवल जे प्लेन्स में, उन खां अवल जनरल बाजवा जी तकरीर जेका NUD में कई अथसि, उन खां अवल जेको आर्मी जे ISI जे सरबराह साफ़िन सां ॻाल्हायो आहे, उन खां अवल जेको 29 एंकरनि सां ॻाल्हायो आहे, उन खां अवल जेको हमाद अज़हर हिकु ॾींहं जो फाइनेंस मिनिस्टर रहियो आहे, ॿिए ॾींहुं न रही सघियो। इहे सभु जो सभु वाक़िया असांखे हिकिड़ी ॻाल्हि ॾो वाज़े इशारो था कनि त पाकिस्तान इज़ टिल्टेड टुवर्ड्स चाइना। हाणे चाइना जी टिल्ट थियण जे करे हाणे तव्हां अणधुरिया कीअं आहियो? तव्हां चाइना जे पासे आहियो। हाणे लामाला तव्हां अमेरिका जे पासे न आहियो, लामाला तव्हां इंडिया जे पासे न आहियो, लामाला उन्हनि समूरनि माण्हुनि समूरनि क़ुवतनि ऐं क़ौमुनि जे पासे न आहियो। आउं सम्झां थो त पाकिस्तान सरकार या कलोकी ब्रीफिंग में अणधुरियो रहण जो मतिलबु ही आहे त अॻे पाकिस्तान सरकार ख़ासि करे जनरल ज़िया जे मुजाहिदीन खे आदत हूंदी हुई लाल किले ते ऐं दिल्ली जी जामिया मस्जिद में झंडो लहराइण वारी। पाकिस्तान हाणे उन क़िस्म जी समूरनि शयुनि खां पासो करे वियो आहे। इन खे तव्हां चओ अणधुरियो रहणु। आउं सम्झां थो जीअं इनाम साहब चयो त इहा हिकिड़ी नई जुहत आहे, पर इन ते बीहे माण्हू। इहो हिकिड़ो नओं इज़हार आहे, पर इन ते बीहे। विच विच में इहा शइ वरी ओचितो बुंब ॾेई वरी ॿिए कंहिं तरफ़ न हली वञे। इन करे जेको चइजे थो उन ते नेक नियती सां अमल करे त कमु ॾाढो भलो आहे। जी 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 त मां इनाम भट्टी साहब जी इनाम भट्टी साहब जी ॻाल्हि तव्हां ताईद कई आहे त ॻाल्हि करणु बहितर आहे। भट्टी साहब जी अमल जी ताईद न कई आहे, हुन जेका ॻाल्हि जी ताईद कई आहे। जी ॻाल्हि जी ताईद कई आहे। जेके इनाम साहब पहिरीं खां चयो वेठो त मौक़िफ़ त बहितरीनु आहे, पर हाणे इन ते बीहणु घुरिजे ऐं उन ते कोई यू टर्न न वठणु, इन ते बीहणु घुरिजे। अमर सिंधु साहिब तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो? अमर सिंधु साहिब तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो? मां प्रोडक्शन टीम खे गुज़ारिश कंदुसि हिकु भेरो ॿीहर अमर सिंधु साहिब सां राब्तो करण जी कोशिशि कनि। एज़ाज़ सुमरो साहब, न्यूट्रलिटी ते तव्हां ख़तमु कयो अॻियों पंहिंजो जेको राय हुई। हाणे सुवालु इहो आहे जंहिं ते डॉक्टर अयूब शेख साहब ॻाल्हायो त न्यूट्रलिटी जेकॾहिं पाण डिस्कस कयूं था त उहे न्यूट्रलिटी मेंटेन कीअं करे सघिबी? छाकाणि जेकॾहिं असां चऊं हिस्टोरिकल पर्सपेक्टिव में ॾिसूं, तालिबानाइज़ेशन जेका थी आफ्टर 80s ऐं उन खां पोइ जेको हलियो मामिलो, अॼु जे दौर में जेकॾहिं का हुकूमत साज़ी थिए थी तालिबान में त उते असां अफ़गानिस्तान में त असां उहा न्यूट्रलिटी अणधुराइप कीअं मेंटेन रखे सघंदासीं? हिन ॻाल्हि खे जेको अफ़गानिस्तान वारो मामिलो आहे न्यूट्रलिटी वारो आहे, इनखे ॿिनि टिनि पासनि खां ॾिसबो। हिकिड़ो त ही सॼो जेके अमेरिकन्स वञनि पिया वापसि, इहो कतर में दोहा में जेके थियल ॻाल्हियूं आहिनि उनजो नतीजो आहे। जेके अमेरिकन्स ऐं तालिबान जे विच में थियूं, तव्हांखे यादि हूंदो त अमेरिकन्स अफ़गान गवर्नमेंट जे डेलीगेशन्स खे घुरायो, तालिबान उथी हलिया विया। तालिबान उन्हनि सां न ॻाल्हायो। तालिबान चयो असीं तव्हां सां ॻाल्हाईंदासीं, अशरफ गनी सां या उनजी गवर्नमेंट जे कंहिं माण्हू सां न ॻाल्हाईंदासीं। हाणे सूरत हाल इहा आहे त टे धुरियूं हुयूं जेके ॻाल्हाइनि पई, अफ़गान गवर्नमेंट, तालिबान ऐं पंहिंजो अमेरिकन्स। हाणे उन मंझि अमेरिकन्स निकिरी विया त हू तालिबान ॻाल्हाइण लाइ अॼु बि हिननि सां तयारु न आहिनि। ऐं तव्हांखे हिकिड़ी अहम हिन हवाले सां ख़बर ॾियां थो त सूरत हाल केतिरी सेंसिटिव आहे अफ़गानिस्तान में, जो ताजिकिस्तान, कज़ाकिस्तान ऐं उज़्बेकिस्तान में उते जे हुकूमतनि सां अमेरिकन्स ॻाल्हायो आहे त उहे 10,000 अफ़गानी जेके अमरीकियुनि जी ड्यूटी करे रहिया हुआ अफ़गानिस्तान में, मिसाल ड्राइवर, बोरची या ॿिए कंहिं कमकार जे हवाले सां या सिक्योरिटी जे हवाले सां, उन्हनि 10,000 अफ़गानियुनि खे पनाह ॾिनी वेंदी सेंट्रल एशिया में, छो त उन्हनि खे तालिबान मां ख़तरो हटाए। हाणे सूरत हाल जो तव्हां अंदाज़ो लॻायो त एॾो सीरियस आहे। इन सूरत हाल में अणधुरियो रहण जो ॿियो मतिलबु इहो आहे त फ़िलहाल शयुनि खे जीअं जो तीअं छॾे ॾिजे ऐं पोइ ॾिसिजे त वक़्त सां शयूं काॾे वञनि थियूं। नज़र इहो थो अचे त ही रिपीट पियो थिए जनीवा अकॉर्ड जे पर्सपेक्टिव में, जेका अफ़गानिस्तान में 88 में जेका सूरत हाल डेवलप थी ऑनवर्ड्स, जॾहिं अफ़गानिस्तान जे मुख़्तलिफ़ ग्रुपनि ताक़त जी पंहिंजे स्ट्रेंथ खे आज़मायो। उनमें गुलबदन हिकमतयार बि हुयो, रबानी बि हुयो,
ऐं होॾां अहमद शाह मसूद बि हुयो। इहे सभिनी धुरियुनि पंहिंजो ज़ोर लॻायो ऐं नतीजे में पोइ कुझु वक़्त जे लाइ कंहिंजी हुकूमत हुई, कुझु वक़्त लाइ कंहिंजी हुकूमत हुई। अल्टीमेटली अचानक मदरसनि मां हिकिड़ा ॿार जेके पढ़ी रहिया हुआ उन्हनि जा जथा निकिता, उहे अनआर्म्ड हुआ। शुरू में उन्हनि अछा झंडा हथ में खयां। उन्हनि चयो हाणे असीं तव्हांजे हिन खाना जंगीअ मां बेज़ार आहियूं, असांजी जान छॾियो ऐं असीं अमन करणु चाहियूं था। उहे ई अॻिते हली अछनि झंडनि वारा ॿार जेके हुआ उहे तालिबान जी शक्ल में साम्हूं आया। उन वक़्तु पाकिस्तान में पीपुल्स पार्टी जी हुकूमत हुई। इहो सॼो मामिलो ऐं पर्सपेक्टिव ऐं उन में नसीरुल्लाह बाबर खे बि अव्हांखे ज़रूरु यादि रखणु घुरिजे। इहे सॼे पर्सपेक्टिव में सूरत हाल तव्हां ॾिसंदो त बिल्कुलु अणधुरियो उहो साॻियो लकाउ हींअर नज़र अचे। तव्हांखे माना हिस्ट्री रिपीट थींदे नज़र अचे पई। इनाम भट्टी साहब, तव्हांजो छा ख़्यालु हिन बाबति? पर हलूं था पहिरियों अमर सिंधु साहिब। अमर साहिब, तव्हां मूंखे ॿुधी रहिया? अमर सिंधु साहिब, तव्हां मूंखे ॿुधी रहिया? इनाम भट्टी साहब, तव्हां छा पिया सम्झो? तव्हांजी ॻाल्हि त उहा ई आहे त इन मौक़िफ़ त बहितरीनु आहे, उन ते बीहणु खपे। अणधुरियो जेको सुवालु आहे, अणधुरियो रहणु। इज़हार सुमरे साहब जो ख़्यालु आहे त मूंखे तारीख़ जो वर्जाउ नज़र अची रहियो आहे, जेको 93 या 94 में बि साॻा ई हालात आहे, साॻी कंडीशन आहे। ज़ाहिर चेहरा बदिलियल हूंदा, 28 साल अॻिते हिकिड़ी जनरेशन्स बदिलिजी वियूं आहिनि ऐं कुझु प्लेटफॉर्म तब्दील थिया आहिनि। सूरत हाल साॻी आहे। जेकॾहिं इन ॻाल्हि खे थोरो अॻिते वधाइजे, सूरत हाल जेकॾहिं साॻी आहे त पोइ छा नतीजा बि साॻा ई निकिरंदा? सूरत हाल में थोरो मुख़्तलिफ़ आहे अॻे खां। अॻे जो तालिबान जेको हुयो उहो सिर्फ़ु मदरसे जो तालिब हुयो, जंहिंजे बेकिंग ते नसीरुल्लाह बाबर जे तवसुत सां केरु हुया उहा सभिनी खे ख़बर आहे। हाणे वारो तालिबान उहो न हूंदो। हाणे वारो तालिबान जेको आहे पॉलिटिकल फोर्स जे तौर ते एक्सेप्टेबल टू द वर्ल्ड ऐं स्पेशली अमेरिका जे लाइ ॻाल्हाइनि खां पोइ, डायलॉग खां पोइ जेको इक़्तिदार हासिलु कंदो। ऐं हाणे त आउं ईअं सम्झां थो त उनजी सॼी पॉलिटिकल स्ट्रेंथ जेका आहे या स्टैंडिंग जेका आहे उहा आहिनि मुमकिन आहे त उहा किथे न किथे लिकल छुपल अमेरिका हुजे। ऐं जेकॾहिं लिकल छुपल अमेरिका आहे त उन जे ई करे पाकिस्तान इहो चाहींदो त उहो न्यूट्रलिटी चाहे थो, नई ओपनली जेको आहे उनजे। इनाम भट्टी साहिब, तमामु अहम ॻाल्हि पिया कयो ऐं हिकिड़ी नई ॻाल्हि खणी आयो। तव्हांखे इहो लॻे थो त उहा जेका स्ट्रेंथ आहे किथे न किथे लिकियल छुपियल अमेरिका थी सघे थी? जी बिल्कुलु। जंहिं तरीक़े सां डायलॉग खां पोइ अॻिते जी वधंदड़ सूरत हाल आहे, मूंखे उहा यकीनी तौर ते ईअं लॻे थी हाणे सिर्फ़ु उन में इहो आहे त पाकिस्तान हतल इम्कान पंहिंजी कोशिशि इहा कंदो त हू पंहिंजी सॉवरेनिटी, पंहिंजी इंटीग्रिटी ऐं पंहिंजे मुल्क जे अंदरि पीस जेको आहे उनखे यकीनी बणाइण जे लाइ इहा जेका सूरत हाल हुन जेको रस्तो हुन अख़्तियार कयो आहे उहो आहे। जंहिंजे ई करे हुन ॿिन्ही सां रखियो आहे त मुंहिंजी कंहिंसां दुश्मनी कोन्हे। पर जेकॾहिं अमेरिका उन जे दौरान जेकॾहिं का अहिड़ी सोचे थो जंहिंमें ॿिए पासे पाड़ेसरी मुल्क इंडिया आहे, जेकॾहिं उनखे वधीक का उन में एक्सेस मिले थी अफ़गानिस्तान में, त उहा यकीनी तौर ते पाकिस्तान जे लाइ क़बूल न हूंदी ऐं पोइ उनखे ई सिर्फ़ु फेस करण जे लाइ हुन वटि ॿियो रस्तो चाइना जो हूंदो। तंहिंजे करे आउं सम्झां थो ख़ुदि अमेरिका बि इन सॼी सूरत हाल खे सम्झंदे न चाहींदो त पाकिस्तान सां कंहिं अहिड़ी सूरत हाल ते वञे जो हुनजी हरू भरू जी दुश्मनी पाकिस्तान सां थिए। छाकाणि त फ्यूचर में पाकिस्तान जी दुश्मनी अमेरिका जी दुश्मनी पाकिस्तान सां न हूंदी, पर हुन जी दुश्मनी जंहिंसां हूंदी हू उन सां ई दुश्मनी निभाईंदो। ऐं पाकिस्तान जॾहिं पोइ अहिड़ी का सूरत हाल आई त उन वक़्तु ख़बर पवंदी त पाकिस्तान कहिड़ो पासो अख़्तियार थो करे, चाइना थो करे या अमेरिका थो करे। पर फ़िलहाल हुनजो जेको रस्तो आहे उहो हुननि सही वरितो आहे। उहो अॻिते जो आहे जॾहिं अञा तमामु जेको आहे सो माज़ी मुस्तक़बिल बैद जेको आहे तमामु घणो परते जेकॾहिं का शइ ॾिसजे त उनखां पोइ छा थो थिए। पर हींअर इमीडिएट जेका सूरत हाल आहे ज़रूरी न आहे त तव्हां कंहिंजी बि दुश्मनी पंहिंजी गिची में खणो। न ई तालिबान जी खणणु खपे, न ई अमेरिकन जी खणणु खपे, न ई चाइना जी खणणु खपे। जी वॾी महिरबानी इनाम भट्टी साहब, इज़हार सुमरो साहब, डॉक्टर अयूब शेख साहब असां कोशिशि कईसीं अमर साहिब सां ॻाल्हाइण लाइ। हिकु भेरो ॿीहर कोशिशि कयूं था अमर साहिब सां ॻाल्हाइण लाइ। अमर साहिब, तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो? अमर साहिब सां शायदि राब्तो न थी सघियो आहे। अमर साहिब सां शायदि राब्तो न पियो थी सघे त प्रोग्राम में टाइम पंहिंजी पुॼाणी थो पहुचे। पंहिंजे मेज़बान जुनैद अंसारी खे ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु।